अणजावल ॿार जी दुआ। तहरीर मुश्ताक कोपान। आवाज़ पीर कयूं। 8 महीने पेट सां भागुल जे नेणनि मां निंड ईअं गुम थी वई हुई, ॼण त पुरस्रार हवेलियुनि जा राज़ गुम थी विया हुजनि। हूअं त हिते हर राति कारी हूंदी आहे, पर चंड जे न उभरण करे अॼोकी राति रोशनीअ जी खां बि महरूम हुई। भागुल पंहिंजे घर जे अङण जे पधर ते पियल खट ते पंहिंजे गोरे जिस्म सां लुछी ऐं पुछी रही हुई। गरम मौसम जे करे आस पास ॿुट घुट हबस त हुयो ई हुयो, पर वेतर सिंध में छिरकाईंदड़ वाक़िअनि में इज़ाफ़ो थियण सां सॼी सिंध सां गॾु भागुल बि ॼण त ॿूसाइजी पई हुई। बेक़रारीअ मां खट ते लुछंदे पुछंदे भागुल आसमान में अखियूं खुपाए कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि, मस्जिदुनि, तोणी मदरसनि ऐं दरगाहनि, हवेलियुनि में मासूम ॿारनि, जवान न्याणियुनि सां थींदड़ ज़ियादतुनि ऐं कलूरनि ते पंहिंजे अहसासनि तोणी जज़्बनि खे रोके न सघी, जंहिं करे अंदर जे ओभर उभरण सां संदसि अखियूं भरिजी आयूं, जंहिंसां संदसि ॻल ऐं ॻिची आला थी पिया, पर संदसि चप ऐं निड़ी सफ़ा ख़ुश्क थी पिया। अलाए कॾहिं ॿीहर बि चई, अलाए कॾहिं अहिड़नि जानवरनि खे सज़ाऊं ईंदियूं ऐं अलाए कॾहिं मासूम ॿारड़ा अहिड़नि वहशियुनि हथां चीभा ॾिजण खां महफ़ूज़ रहंदा। हिन ॿई हथ पंहिंजे पेट ते रखंदे पंहिंजे 8 महीने जे ॿार जी चुरपुर खे महसूस कंदे चयो, हूअ केॾी न ख़ूबसूरत ऐं मासूम हुई, ॼण त गुलनि मथां फिरंदड़ बिंभोरी हुजे। ॻाल्हाइण जी अहिड़ी मिठड़ी ॼण त कोयल पई ॿोले, अहिड़ी गूंज सॼी हवेलीअ में न हुई, पर हूअ हवेलीअ जी मालकनि मंझां बि न हुई। हूअ हवेली जे पीरनि खे अक़ीदे जे भल तौर खेनि नज़राने में मिलियल हुई। कॾहिं कॾहिं हवेलियुनि जे कमनि मां विथी मिलण ते भागुल वटि अची वेहंदी हुई ऐं पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं भागुल सां कंदी हुई। हिकु दफ़े भागुल जे ॿारनि खे स्कूल वेंदे ॾिसी भागुल खे चयो हुअईं त बाजी मां बि पढ़णु थी चाहियां। भागुल मज़ाक में चयो हुयुसि, पर तूं पढ़ी छा कंदीअं? भागुल जी मज़ाक में पुछियल सवाल जो हिन आम रवाजी जवाबु कोन ॾिनो हुयो। चयो हुअईं, बाजी जेकॾहिं मुंहिंजा माउ पीउ पढ़ियल हुजनि हा त मूंखे हिते पीरनि वटि हवेली में छॾे कोन वञनि हा। अहिड़े लाजवाब कंदड़ जवाब ते भागुल चुप थी वई, जंहिं ते हिन पंहिंजे खुटल जुमिले खे पूरो कंदे चयो, बाजी मां पंहिंजे ईंदड़ नसुल जी पीरनि जी हवेलीअ ॾांहुं अचण जी रस्ता रोक करण लाइ पढ़णु थी चाहियां। भागुल चयुसि, चङो, तूं मूं वटि रोज़ शाम जो अचु त आउं तोखे पढ़ायां। तंहिं ते हिन निराश थींदे भागुल खे चयो, पर बाजी मां तो वटि रोज़ त न अची सघंदसि। जेकॾहिं बीबियुनि खे रोज़ तो वटि अचण जी ख़बर पई त मुंहिंजी खल उधेड़े छॾींदियूं। ईअं कर बाजी, तूं मूंखे घणनि ॾींहंनि जो कमु ॾेई छॾ, पोइ जॾहिं तो वटि कॾहिं कॾहिं अचां त उहो कमु करे खणी ईंदसि। इन ॻाल्हि खे अञा चंद ॾींहं ई मस गुज़रिया हुआ जो काल्ह ओचितो हवेलीअ में संदसि थियल पुरस्रार मौत जी ख़बर अची बाप वांगुरु हवेलीअ जे विथुनि मां जीअं ई ॿाहिरि निकिती त हवेली जे आस पास ताईं पखिड़िजी वई। भागुल जो वॾो छोकिरो घर भॼंदो आयो ऐं अची माउ खे चयईं, अमा ॿाहिरि चवनि था त मूमल मरी वई। पुट ख़ैरु घुर, मूमल चङी भली उन ॾींहुं मूंसां मिली वई आहे। अलाह मां ॿाहिरि पाड़े जा सभु माण्हू चवनि था त मूमल मरी वई, उनखे अॼु ॻोठ बि खणी विया।
मूमल जे ओचितो मौत जो ॿुधी भागुल जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। शाम खां मूमल जे पुरस्रार मौत बाबति सोचींदी रही। राति जो न खाधो वणियुसि न की पाणी। सॼी राति मूमल ऐं उन जी ॿुधायल दिलि जी ॻाल्हियुनि ऐं हवेलीअ में रहंदड़ राज़नि जे बारे में ॿुधायल राज़नि बाबति सोचींदी रही। हिन जी लुचपुच अञा बि वधंदी वई। संदसि ज़हन में तरह तरह जा ख़्याल ऐं कई सवाल उभिरी रहिया हुआ। हिन सोचियो मूमल चाक चङी भली हुई, ओचितो खेसि छा थियो जो जल्दी संदसि ज़िंदगीअ जो अंत थी वियो। मूमल खे अहिड़ी कहिड़ी बीमारी लाग थी जो संदसि वारसनि खे बि इतलाउ कोन ॾिनो वियो। हिन जे ख़ामोश ज़हन में कई शक शुबा लामारा हणी रहिया हुआ। किथे हिन मासूम सां का जिन्सी ॾाढाई त कोन कई अथनि? न, पीर ईअं बि सफ़ा अंधा कोन थींदा। पाण खे आले रसूल था सॾाइनि, अहिड़ो ज़ुल्म कीअं कंदा? पर जेकी मूमल हुन सां राज़ जूं ॻाल्हियूं कयूं हुयूं, उन सां हिन जे ज़हन में शक शुबा यकीन में तब्दील थींदा पिए विया। गुघ ऊंदहि में हिन जूं अखियूं आसमान में खुपियल हुयूं। चंड कॾहिं जो विसामजी वियो हो, तारा बि ॼण त पोएं पसाह सां टिमकी रहिया हुआ। राति जे पोएं पहर में मस वञी हिन जी अखि लॻी, पर पोइ बि संदसि ज़हन में मूमल सां थियल लका जो ख़ाको फिरी रहियो हो। ओचितो हिन ॼावल ॿार जेका न्याणी हुई तंहिंखे भरिसां वेठल ॾिठई, हू बहू मूमल जहिड़ी शिकिल। तंहिं भागुल खे अमां चई सॾु कंदे चयो, अमां, ओ अमां, तूं एॾी उॿाड़की छो आहीं? भागुल चयो, न अमां, मां उॿाड़की न आहियां, मां त तुंहिंजे अचण लाइ ॾाढी ख़ुशि आहियां। नंढड़ी चयसि, न अमां, तूं ख़ुशि न आहीं। छा तूं मुंहिंजे अचण ते ख़ुशि न आहीं? भागुल चयो, न धीउ, मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं तुंहिंजे अचण जी ॾाढी सिक अथमि, पर छा अमां? नंढड़ी सवालिया पुछो। भागुल चयो, धीउ, हवेलीअ में मूमल सां थियल ज़्यादती ते मूं समेत सभिनी माउरुनि जो धीअर ॼणण तां अरवाह ई खजी वियो आहे। छा माउर धीअर इन करे थियूं ॼणनि त उहे हितां जे हवेली, दरगाहनि, दर्सगाहनि ऐं दरिंदनि जी हवस जो निशानो बणिजी असां माउरनि खे सॼी हयाती जो सूर ॾेई वञनि? मां बि हिकु माउ आहियां ऐं पंहिंजे ईंदड़ न्याणी जे फ़िक्र नाख़ुशि करे छॾियो आहे। नंढड़ी माउ खे गिराठड़ी पाईंदे चयो, अमां, जे तूं चवीं त मां पंहिंजे ख़ुदा खे अर्ज़ु कयां त मालिक साईं, मुंहिंजी माउ समेत न्याणियुनि जूं समीरियूं माउरियूं वॾे ख़ौफ़ में वकोड़ियल आहिनि। तंहिं करे ए ख़ुदा, असां न्याणियुनि खे अहिड़ी धरतीअ ते न मोकिलिजांइ जिते उहे तुंहिंजे घर में बि महफ़ूज़ न हुजनि। पोइ भला उहे किथे पनाह वठंदियूं? ए ख़ुदा, भली असांखे पंहिंजे ख़ल्क़ियल कंहिं दोज़क में ई उछलाए छॾ, पर असांखे अहिड़नि वहशनि जी जिन्सी बुख जो खाज न बणाए, न ई असांजो अहिड़नि पुरस्रार हवेलियुनि में मौत मुक़ररु कजाए। ए ख़ुदा, असांजी अमड़ियुनि जी दिलनि खे बेक़रार न कजाए। ए ख़ुदा, मूं ॿुधो आहे त तुंहिंजी धरतीअ ते जेकी बि अमड़ियूं आहिनि से ॾाढियूं हसास आहिनि। दुनिया जे इन्हनि अमड़ियुनि मां मुंहिंजी अमड़ बि आहे, जा पंहिंजे नए ॿार लाइ ॾाढो उदास आहे। मूं पंहिंजी अमड़ जे रहम में उन जी उदासीअ खे महसूसु कयो आहे। तंहिं करे ए ख़ुदा, मूंखे उमेदु आहे त तूं मुंहिंजी दरख़्वास्त खे ज़रूरु क़बूलु कंदे, छाकाणि त तूं पंहिंजे बाननि ते वॾो महिरबान आहीं। सुबुह जी ॿांग मिलण ते भागुल जी अखि खुली। ॿांग सां गॾु हिन जे अणॼावल ॿार जी घुरियल दुआ हिन जे कननि में गूंजी रही हुई। ए ख़ुदा, न्याणियुनि खे अहिड़ी धरतीअ ते न मोकिलिजांइ जिते उहे महफ़ूज़ न हुजनि।